नमस्ते दोस्तों, मां खुशी मटाई। अॼु मां तव्हांखे उन महान शख़्स जी कहाणी ॿुधाए रहियो आहियां जंहिं शहर ठाहियो गांधीधाम, आदिपुर ऐं कंडला पोर्ट। उहो शहर राजाऊं ऐं सरकार ठाहींदी आहे, पर इतिहास में किथे मिसाल कोन थो मिले त हिकु अकेलो शख़्स पंहिंजे हिमत ऐं हौसले सां शहर ठाहे। उन महान शख़्स जो नालो भाई प्रताप ॾियलदास नानवाणी। हीरनि ऐं जवाहरनि जो वापारी हो। जॾहिं लॾ पलाण थी 1947 में सिंधी भाउर दरबदर हुआ। सरकार उन्हनि खे वसाइण लाइ जोगा बंदोबस्त कया, पर हिकु सिंधी जंहिं ते असांखे फ़ख़ुरु थियणु खपे, उन हिकु शहर ठाहियो जंहिंजो नालो आहे गांधीधाम, आदिपुर ऐं कंडला पोर्ट। मां उते सभु कुझु पंहिंजे अखियुनि सां ॾिठो। अॼु मौक़ो मिलियो आहे त मां तव्हांखे उन जी सची कहाणी ॾेखारियां पंहिंजे वीडियो फिल्म जे द्वारा। अचो त हलूं गांधीधाम। कच्छ जी राणी गांधीधाम। माण्हू मिड़ई न माण्हू, पखी मिड़ई न हंज। कंहिं कंहिं माण्हूअ मंझ अचे बुए बहार जी। भाई प्रताप जिंदाबाद जिंदाबाद। भाई प्रताप जिंदाबाद जिंदाबाद। भाई प्रताप जिंदाबाद जिंदाबाद। अॼु 12 फेब्रुआरी आहे, गांधीधाम जी स्थापना जो ॾींहुं। भले लखें साल गुज़री वञनि, गांधीधाम जा माण्हू भाई प्रताप खे कॾहिं बि कोन भुलाए सघंदा। ही वॉज द मेकर ऑफ गांधीधाम सिटी। हिन शहर जे हिक पासे में आहे कंडला पोर्ट ऐं ॿिए पासे आहे आदिपुर जो सुंदर शहर। टिनी शहरनि मिली करे सिंध जी खोट पूरी करे छॾी आहे। याने कंडला पोर्ट आहे हिंदुस्तान जी कराची, गांधीधाम हैदराबाद सिंध ऐं आदिपुर सिंध जी हीराबाद। अॼु 3 शहर सुंदर ऐं आसूदा शहर आहिनि। भाई प्रताप जी आस पूरी थी आहे। पाण हुजे हां त ॾिसी संदसि घाट ऊंचो थी वञे हां। आज़ादीअ खां पोइ भारत में 3 नवां शहर ठहिया। पंजाब में चंडीगढ़, गुजरात में गांधीनगर ऐं कच्छ में गांधीधाम। हूअं त शहर सरकार या राजाऊ ठाहींदा आहिनि, पर गांधीधाम खे ठाहियो सिंधियुनि जे दिलबर शेर दिल भाई प्रताप नानवाणी। ईंदड़ पीढ़ीअ खे विश्वास ई कोन ईंदो त सिंधी समाज में हिकु अहिड़ो इंसान पैदा थियो जंहिं विरहाङे खां पोइ पाकिस्तान मां लॾे आयल पंहिंजे सिंधी भाउरनि ऐं भेनरुनि खे वसाइण लाइ कच्छ जे रेगिस्तान में सिंध खां बि वधीक ही सुहिणो शहर ठाहियो। ही प्रूव्ड वेयर देयर इज विल देयर इज वे। हिते अचण खां पोइ तव्हांखे सच लॻंदो त आंधीअ में जोत सिंधियुनि वारी आहे ऐं खाक मां सोन सिंधियुनि बणायो आहे। गांधीधाम अॼु जे तारीख़ में सिंधियुनि जो हिकु मॉडल टाउन आहे। शुरू खां वठी ही शहर जॉइंट स्टॉक कंपनी जे आधार ते ठाहियो वियो हो, जंहिंजो नालो आहे सिंधु रीसेटलमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड। भाई प्रताप जे परलोक पधारण खां पोइ दादी निर्मला गजवाणी चेयरपर्सन बणी ऐं गांधीधाम में 14 विकास आंदो। हींअर चेयरपर्सन आहे मिस तुलसी आनंदाणी, जेका डायरेक्टरनि सां गॾु मिली ज़िम्मेदारी संभाले रही आहे। भाई प्रताप नानवाणी, द ट्रू विजनरी, द मेकर ऑफ गांधीधाम। 15 अगस्त 1947 ते देश जो विरहाङो थियो। हिंदू सिंधियुनि खे जान बचाए पंहिंजो अबाणो वतन छॾणो पियो। हिक ई वक़्तु 8 लखनि खां बि वधीक सिंधी हिंदुस्तान ऐं विदेश में दाणो दाणो थी पखिड़िजी विया।
इतिहास में अहिड़ी लड़ पलाण एॾे पैमाने ते कॾहिं बि न थी। होणीअ खे कोई बि टारे न सघियो। इहो वक़्तु हो हिम्मत, सब्र ऐं कुझु करिश्मो करे ॾेखारण जो। सभई जॾहिं पंहिंजे परिवार जे अटे लटे ऐं अझे जे मसइलनि खे सुलझाइण में लॻी विया, तॾहिं हिकु शख़्स पंहिंजो सभु कुझु भुलाए ऐश ऐं आराम जी ज़िंदगी छॾे सिंध जे लॻ में हिंद में नई सिंध जे ठाहिण जो सपनो साकार करण में लॻी वियो। उहो हो भाई प्रताप नानवाणी। भाई प्रताप जो जन्म 14 अप्रैल सन 1908 में सिंध जे हैदराबाद जे हिकु रईस घर में थियो। उहे हीरनि जवाहरनि जा वापारी हूंदा हुआ। हिननि जा ग्राहक राजाई परिवार मां हुआ। हैदराबाद सिंध में हिननि जो मैत्री भवन हिकु आलीशान बंगलो हूंदो हो। मुग़लनि जे महलनि वांगुरु बालकनियूं ऐं गैलरियूं हूंदियूं हुयूं। भाई साहिब फाइन आर्ट्स जो चाहक हो ऐं आला शख्सियत जो मालिक। उन वक़्त जे वापारी समाज में हिननि जो वॾो नालो हूंदो हो। प्रोफेसर पोपटी हीरानंदानी लिखियो आहे त भाई प्रताप was a knowledgeable person, well versed in Indian philosophy, a man of refined taste, a staunch nationalist and an authority on Nile civilization. गीता ऐं कवि जयदेव जो हिननि ते काफ़ी असर हो। ख्वाबनि खे साकार करण वारो हिकु फ्रीडम फाइटर जेको जवाहरलाल नेहरू वल्लभ भाई पटेल सां कुल्हे सां कुल्हो मिलाए भारत जे आज़ादीअ जे लाइ लड़ियो। महात्मा गांधी हिन जो रोशन मुनारो हो। हिन जो वॾो भाउ नारायण महल में रहंदो हो, जंहिंमें बंगाल जो आला शख्स नोबल प्राइज़ विनर गुरुदेव रवींद्रनाथ टैगोर बि अची रहियो हो। आज़ादीअ जे हलचल में हिन काफ़ी बहिरो वरितो। हलचल वक़्तु हिन जवाहरलाल नेहरू वल्लभ भाई पटेल खे पंहिंजे घर पनाह ॾिनी हुई। पैसे जी बि खूब मदद कई हुई। 1972 जी हलचल में हिन ₹1 जा नोट विराया हुआ, जंहिं ते क्विट इंडिया छपियल हुओ, जीअं सभई अची गांधी जीअ सां बाइकॉट मूवमेंट में शामिल थियनि। विरहाङे वक़्तु जेके हिंदू सिंधियुनि ते मुश्किलातूं आयूं, उन्हनि हिन खे सोच में विझी छॾियो त कीअं सिंधियुनि खे वरसाइजे जिते हू थाईका थियनि ऐं पंहिंजो घर करे समझनि, ऐं संदन ॿोली, संस्कृति ऐं साहित्य जेको 5000 साल पुराणो आहे उन खे संभाले रखनि, जो ईंदड़ पीढ़ीअ खे उन खां वाक़िफ़ करे सघनि। उन वक़्तु भाई प्रताप डकोटा हवाई जहाज़ में कराचीअ खां बम्बई अची रहियो हो। हुन मैडम सारा भाई सां इहा ॻाल्हि कई। हुन चयसि जे तूं सचमुच सिंधियुनि खे कंहिं हिक टुकर में वरसाइण चाहीं थो त हींअर ई हिते भुज एयरपोर्ट ते लही वञ ऐं वञी कच्छ जे महाराव सां मुलाक़ात कर। हू तोखे ज़रूर मदद कंदो। भाई साहिब खे ॻाल्हि दिलि सां लॻी। सोचाई सिंधी ऐं कच्छी हिक ई लोहाणा नसुल जा आहियूं। असांजो इष्टदेव हिकिड़ो ई आहे। असां चऊं झूलेलाल, हू चवनि दरियालाल। ॿई वरुण देव जा उपासक आहियूं। 250-300 साल अॻु सिंधू नदी हिते ई लखपत बंदर वटि अरबी समुंड में छोर कंदी हुई। सिंधी कच्छी वापारी हिन ई लखपत बंदर तां ॾेसा वरसा वापार कंदा हुआ। सेठ नाउमल जो बि हिते ई कोठियूं हूंदियूं हुयूं। पोइ हिन कराची में पायो विधो छो जो सिंधू नदीअ जे रुख बदिलजण सां लखपत बंदर कटिजी वियो। महाराजा विजय सिंह खे 40 सालनि जे जवान भाई प्रताप जे उत्साह, लगन ऐं मुहकुम इरादे मोहे छॾियो। हुन भाई प्रताप खे चयो त तूं गांधी, नेहरू ऐं पटेल साम्हूं इहा रत रख, संदन पुठि वराई हासिल कर त मां तोसां साण आहियां। असां समा राजपूत 1000 साल अॻु सिंध मां लॾे हिते अची रहियासीं। हींअर असांजा सिंधी भाउर पंहिंजो कनि त असांखे ख़ुशी थींदी। भाई प्रताप दिल्ली अची गांधी, नेहरू ऐं पटेल अॻियां सिंधियुनि खे हिक हंधि कच्छ में वसाइण जे लाइ ओलह किनारे ते कराचीअ जी जॻह ते कंडला बंदर अॾण जी रिथ पेश कई। इन सां गॾु हुन सोचियो त हैदराबाद ऐं हीराबाद जहिड़ा 2 नवां शहर बि ठाहिबा। गांधी जीअ झटि संदसि रिथ क़बूल कई, खेसि आसीस ॾिनी
ऐं पाण महाराव खे भाई प्रताप खे घुर्बल ज़मीन ॾियण लाइ फोन ते हिदायत कई। नेठ महात्मा गांधीअ जे सलाह ऐं आशीर्वाद सां सिंधी हिंदुनि खे कच्छ रियासत में कंडला बंदर जे किनारे ते वसाइण जो फ़ैसिलो कयो वियो। इन लाइ महाराव साहिब भाई प्रताप खे 2600 एकड़ फ्री होल्ड ज़मीन ॾिनी। इन परवानगीअ जो हुकुम दीवान श्री त्रिभुवनदास राजा 29 जनवरी सन 1948 ते भुज में सही कयो ऐं अहिड़ी तार बापूअ खे दिल्लीअ में 30 जनवरी सन 1948 ते पहुती। इहो ई ॾींहुं हो जो शाम जो गोडसे नाले हिक कट्टरपंथीअ जे गोलियुनि सां गांधी जी शहीद थी वियो। ही दुखदाई वृतांत ॿुधी भाई प्रताप साॻी रात मुंबई खां दिल्ली पहुतो ऐं ॿिए ॾींहुं सुबुह जो गांधी जीअ जी अंतिम संस्कार वारे कार्यक्रम में शरीक थियो। 12 फरवरी सन 1948 ते बापू जे हाथियुनि ऐं भस्मीअ जो हिकु हिसो सिंधियुनि खे कंडला पोर्ट यानी अरब सागर में परवान करण लाइ मिलियो, जंहिं सागर जे किनारे ते उहे पंहिंजो नओं घर अॾण जो अंजाम ऐं इकरार करे चुका हुआ। आचार्य कृपलाणी, डॉक्टर चोइथराम गिदवाणी ऐं ॿियनि कच्छी अॻवाननि समेत भाई प्रताप गांधीअ जे हाथियुनि जो कलश मथे ते खणी कंडला पहुता, जिते धार्मिक विधीअ सां हिननि बापूअ जी भस्मी सागर में अर्पण कई ऐं उन ई वक़्तु तय थियो त सिंधी निर्वासी हिंदुनि जो घर हिते ई थींदो ऐं हिन जो नालो थींदो गांधी धाम।